अस्सलाम वालेकुम। हींअर असां मौजूद आहियूं शिकारपुर में ऐं अहाँखे ख़बर आहे त शिकारपुर जो अचार तमामु घणो मशहूरु आहे। इन करे हिकिड़ो व्लॉग शिकारपुर जे अचार सां। अचार पे वठो मुंहिंजी फैमिली की तरह से शिकारपुर जो अचार इलाही पसंदि आहे। इन करे मां हितां अचार ऐं चटनी खाली मैंगो ये वारो ऐं चटनी मिठी जेकी आहे हिनखे छा चवंदा आहिनि? हरी चटनी यही आहे न? हिकिड़ी ख़राबु थी वेंदी आहे, ख़राबु न थींदी आहे जेकी अच्छा बसि तव्हांखे छा छा खपे? मुझे मिक्स अचार तेल वारो वठ। मिक्स अचार ई वारो लहसुन वारो न? लहसुन वारो? हाँ हाँ ई सही आहे? हाँ ओके। मिक्स अचार मिक्स न मिलावट हाँ जो हमारे मिक्स किया है या मिक्स जो तव्हांखे अञा छा छा खपे? बस दुआ खपे। घणा? दुआ कयो। ॿियो दुआ त आहे मुंहिंजी। हाँ बस हिकिड़ो मुंहिंजे लाइ काफ़ी आहे। बसि इहे आहिनि, हिन खां अलावा कुझु चेंज कुझु चटनी वग़ैरह अहिड़ो कुझु उहे त काफ़ी नंढा आइटम आहे न। पापड़ बि आहे ॾिसो। शरबत पापड़ वापड़ त नथा खपनि? अचार सां खाइण ही शइ ॾिसो। ही छा आहे? ही छा आहे साईं? वड़ियूं। अच्छा भाॼी ठहंदी? अच्छा वड़ियूं माना हिकिड़ियूं घर में तयारु कबी न ठहियल बखाइण मां भाॼी पचंदी आहे जी ज़बरदस्त क़िस्म जी। वठूं ट्राई करे ॾिसूं तव्हां ट्राई न कई है न? वठ। ही घणे की किलो जे हिसाब सां ॾींदा आहियो है न? 600 पाई काफ़ी आहे। पाव काफ़ी आहे? हाँ ठीक आहे पाव वड़ियूं बि ॾिनो। ट्राई करे ॾिस। हाणे त फालतू खाधो आहे, टेस्ट ख़राबु थी वेंदो। सही हूंदी। घणा ॾींहं यूज़ करे सघूं था? खोलण खां पोइ फ्रिज में रखो। फ्रिज में न रखना? हाँ फ्रिज में त ठीकु आहे। खोलण खां पोइ साल यूज़ करे सघूं था। हा मतिलबु सुठी क्वालिटी आहे। ठीकु आहे हिकिड़ो दफ़ो करे तव्हांखे बस गाइस हींअर असां बीठा आहियूं भोला बख्श केवल शिकारपुर में तकली दर ते रमशा शहज़ाद जी पंहिंजी तरफ़ां पंहिंजी ख़रीदारी कंप्लीट करे चुकी आहे, जंहिंमें मुख़्तलिफ़ अचार चटणियूं ऐं वड़ियूं उहे बि अॼु वरितियूं आहिनि। बहरहाल तमामु बहितरीनु वॾो असांजो शिकारपुर में शॉप आहे। अवाइली शॉप आहे, तमामु पुराणो शॉप आहे। हिते तव्हांखे शिकारपुर जा अचार ऐं ॿिया खोड़ सारी माना सवाद जेके शिकारपुर जो तव्हांखे हिते मिलंदी। अच्छा हिन में लिस्ट लॻियल आहे कहिड़ा कहिड़ा आइटम आहिनि? टोटल ही आइटम आहे। केॾी आसानी आहे, ॾिस पुछण जी ज़रूरत न आहे ऐं प्राइस वग़ैरह हर शइ कहिड़ी कहिड़ी शइ मौजूदु आहे, सभु कुझु लिस्ट सां लॻियल आहे। तव्हांखे जेका शइ खपे उहो तव्हां आराम सां हितां पसंदि करे वठी सघो था। इलाही आसानी आहे। अच्छा अचार कोरमा सिरका तेल कहिड़ो आइटम ॾिसूं हिन मां कहिड़ो लॻे थो छा आहे? हा उहो चवां थी न चेंज कुझु हुजे छा अहिड़ो छा? खटा मीठा हीअ अचार खटा मीठा अचार आहे। ये तो कॉमन शयूं आहिनि न लीमो थूम
ये त कॉमन शयूं आहिनि ये छोला माना उहा शइ जेका डिफरेंट हुजे सभु खां असां अॻे न ॿुधी हुजे उहा इसमें शइ सब मिक्स हो गए अलग अलग फ्लेवर तो न सम्झो था मतिलबु अहिड़ो कुझु जेको जीअं जीअं हाणे उहो छा हुया बड़ियूं। इन टाइप जो कुझु चेंज जेको घणो मतिलबु माण्हुनि खे नॉलेज न हूंदी नाले दी बड़े ही रस नहीं सलाद तव्हां वटि हिकिड़ो अहिड़ो आइटम जेको उहे त तव्हां वटि चिकन में बि हूंदो न चिकन में अवेलेबल है खट्टा मीठा वरी छा खट्टो मीठो हूंदो आहे हिन खां चेंज हूंदा आहिनि फ्लेवर टेस्ट कराएं टेस्ट करे ॾिसो थोरो चेक कर हा हिनखे त आलू खाइण जी ख़बर टेस्ट न ये टेस्ट कयां पोइ इहो बि ज़हन में हुजे त फलूदो खाई आई आहियां हाँ बस खा गए हाणे थोरो चेक कर चेक कर रिवर्स जी लाइ कुर्बानी ॾियणी थी पए फालतू खाधो आहे पर मां वञी टेस्ट पंहिंजो ख़राबु थी कयां सो ये अंदर न रखो सूखे वजन या तेल में मेरे फेवरेट जो स्ट्राइप मेरे फेवरेट स्ट्राइप मतलब ॿारनि जे हिसाब सां जेकी ॿार घणो घटि यूज़ नथा करे सघनि उन्हनि जे लाइ स्ट्राइप न हिनखे छॾियोसि बस उहो कहिड़ी शइ जी डिमांड आहे दुकान ते घणी थींदी आहे मिक्स मिक्स हाँ उनमें छोटो काफ़ी जायका हूंदा आहिनि काफ़ी आइटम हूंदा आहिनि उनमें ईअं समझ अंबु लीमो मिर्च गजर छोला लहसुन थूम करेलो मिक्स जो मतिलबु माना सभु मिक्स हर शइ उन में हर लाइक अच्छा तव्हांजा पंहिंजे हथ जा शरबत कहिड़ा हूंदा आहिनि हिकिड़ा त इहे ही ठहियल थो इहे सभु कहिड़ो सॼा हथ जा आहिनि इहे। अच्छा तव्हांजे पंहिंजे बेसन अथव मोतिया अथव जेको आहे गुलाब जो अथव ऐं इलायची सां ॾेखारण जे लाइ मां वटि तव्हां सभिनी खां इजाज़त इंशाल्लाह वरी मिलंदासीं ॿिए प्रोग्राम में ॿिए सफ़र में